वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त मुख़ालिफ़ चाहिनि पिया त असां नाकाम थियूं। मुख़ालिफ़नि खे ख़ौफ़ हुयो त असां मुआशी हालतूं बहितर कयूं त उन्हनि जा सियासी दुकान बंदि थी वेंदा। ज़ियारत में काइदे आज़म रेज़िडेंसी में तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त मुख़ालिफ़ चवंदा हुया त हुकूमत अॼु वई या सुभाणे वई। हाणे मूंखे उन्हनि जो फ़िक्र आहे त उहे पाण में गॾु रहंदा या न रहंदा। हुन चयो त मूंखे चयो पियो वञे त मौलाना जो नालो खणां, पर मां उन जो नालो बि खणणु नथो चाहियां। हुन चयो त ॾुखियनि हालतुनि बावजूदि बलोचिस्तान खे फंड ॾिना। बलोचिस्तान में तरक़ियाती मंसूबनि ते पहिरियों भेरो ख़र्च थी रहियो आहे। माज़ी में बलोचिस्तान खे नज़रअंदाज़ कयो वियो। माज़ी में फंडनि जो सही इस्तेमालु न थियो। वज़ीर आज़म जो त मुल्क ॾुखियनि हालतुनि मां निकिरी रहियो आहे। असांजी ईंदड़ हुकूमत में बलोचिस्तान वधीक तरक़ी कंदो। वज़ीर आज़म जो त गुरबत ख़तमु करण लाइ एहसास प्रोग्राम आंदो आहे। बलोचिस्तान में हर ख़ानदान खे हेल्थ कार्ड ॾियणु घुरिजे। हुन चयो त बलोचिस्तान जे MPs ऐं वज़ीरनि खे हिकु ॻाल्हि सम्झाइणु चाहियां थो। मां जेकॾहिं इक़्तिदार में आहियां त या पंहिंजे लाइ या क़ौम लाइ पैसो ठाहे सघां थो। महातीर मोहम्मद जो लंडन में को बि फ्लैट नाहे। सिंगापुर जे वज़ीर आज़म जी बि लंडन में मिल्कियत कोन्हे। वज़ीर आज़म चयो त ईअं नाहे थींदो त हिकु माण्हू पैसो चोरी करे ॿाहिरि खणी वञे ऐं सम्झे त मुल्क तरक़ी कंदो। हुन चयो त एतिरी थधि दुनिया जे घटि इलाइक़नि में ॾिठी आहे जेतिरी थधि बलोचिस्तान में आहे। ज़ियारत में LPG जो प्लांट लॻाइणु वधीक बहितर आहे। कोशिशि कंदासीं त ईंदड़ साल ज़ियारत में LPG जो प्लांट लॻायूं।